नाज़रीन, हैदराबाद डिवीज़न में बरसात खां पोइ बिजलीअ जो वॾो बहरान पैदा थी वियो आहे। उन हवाले सां असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे हिस्को चीफ जे PRO सादिक कुबर सां। अस्सलाम वालेकुम सादिक कुबर साहब। वालेकुम अस्सलाम। सादिक कुबर साहब, बरसात रहमत हूंदी आहे पर हिस्को उनखे ज़हमत बणाए छॾियो आहे। अक्सर इलाइक़नि में बिजली बंदि हुजण सबबि मुज़ाहिरा थी रहिया आहिनि, पंपिंग स्टेशनूं बि बंदि आहिनि, हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी नाहे कढियो वियो। अव्हां उन बाबति छा चवणु चाहींदा ऐं इहो बि ॿुधाइजो त बरसातुनि जी अॻकथीअ बावजूदि हिस्को तयारी छो न कई हुई? जी, सभु खां पहिरियों तव्हांजो शुक्रिया अदा कंदासीं। तव्हां असांखे मौक़ो ॾिनो आहे त हिस्को जो मौक़ो तव्हांजे ज़रिए मौजूदु सार्फिन आवाम ताईं पहुचायो। असां अर्ज़ु कंदा हलूं त असां ऑलरेडी रेन इमरजेंसी डिक्लेयर करे सभिनी मुलाज़िमनि जूं मोकलूं कैंसिल करे छॾियूं, कंट्रोल रूम क़ाइमु करे छॾियो, ऑपरेशन कंस्ट्रक्शन ऐं GSC जी टीमुनि खे अलर्ट करे छॾियो। उहे सभु मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते जीअं तूफ़ानी बारिश शुरू थी वई पूरी हेस्को रीजन में, त मुख़्तलिफ़ जायुनि ते असांखे इत्तलात आयूं त भई वण किरिया आहिनि, साइन बोर्ड किरिया आहिनि, तारूं टुटियूं आहिनि। त असां एहतियाती तौर ते असां उहे फीडर बंदि कया, जेके 115 KV जा फीडर हुया उहे असां बंदि कया सेफ्टी जी बुनियाद ते। टोटल हेस्को रीजन 13 ज़िलनि ते मुश्तमिल आहे ऐं असांजा 570 11 KV फीडर्स आहिनि ऐं उन्हनि 11 KV फीडर 570 मां 115 असां सेफ्टी ते बंदि कया हुया। ऐं साण अर्ज़ु कंदा हलूं त असां हर वक़्तु इहो मैसेज ॾींदा आहियूं, तमामु मौजूदु सार्फिन खे, आवाम खे अपील कंदा आहियूं त भई बारिशुनि जे मौसम में बिजली जी तनसीबात सां भरे रहनि। छाजे करे जो हुन में करंट हूंदो आहे ऐं ख़ुदा ख़ासिता जेकॾहिं को अहिड़ो हादसो थी पए त जानी ऐं माली नुक़सान थी पवंदो आहे। इंसानी जान वधीक क़ीमती आहे। हाणे अर्ज़ु कंदा हलूं त असां जेके हैदराबाद शहर में 121 फीडर आहिनि टोटल, उन मां असां 47 फीडर सेफ्टी ते बंदि कया हुया। जीअं बारिश रुकिजी वई त चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर नूर अहमद सूमर साहब जी हिदायतूं आहिनि त मुकमल पेट्रोलिंग कयो, सेफ्टी क्लियरेंस वठी ऐं उन खां बाद फीडर हलायो त जीअं किथे बि को अहिड़ो वाक़ियो न थिए ऐं को हादसो न थिए, को माण्हू न मरी पए या ज़ख़्मी न थी पवे। त असां फौरी तौर ते पंहिंजी टीमूं रवानो करे असांजा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सरफराज साहब कंट्रोल रूम में वेठा रहिया, AC हैदराबाद निसार मेमन साहब, अब्दुल गफूर शेख साहब, AC लाड इहे वेठा रहिया कंट्रोल सेंटर में, मॉनिटरिंग कनि पिया सॼे पूरे सिस्टम खे ऐं उन्हनि लम्हा ब लम्हा पंहिंजी एक्शन्स खे ग्रिड स्टेशन ते विहारियो, SDOs खे विहारियो ऐं उहे टेक्निकल टीम जेका असांजा लाइन सुपरिटेंडेंट लाइनमैन हुया उहे मौजूदु रहिया। पोइ असां उतां बिजली पेट्रोलिंग मुकमल कराए क्लियरेंस वठी बिजली बहाल करणु शुरू कई। किथे कलाक खां पोइ थी, किथे 2 कलाक खां, मैक्सिमम टाइम 6 कलाक लॻो ऐं असां उते बिजली बहाल करे वियासीं। बाक़ी रही ॻाल्हि त पाणी कढण जो जेको सिलसिलो हूंदो आहे उहो ड्रेनेज सिस्टम बासा वारनि जो हूंदो आहे, असांजो न आहे। असां हुनखे डबल सप्लाई ॾींदा आहियूं। जिते बि डिस्टर्बेंस थी आहे त हुते जेकॾहिं मेन सप्लाई थींदी आहे त हुननि जो फर्ज़ु आहे हू हुते पंहिंजा जनरेटर लॻाए ऐं उहो पंहिंजो सर्विस आवाम खे ॾियनि। जी सादिक साहब, पोइ इहो ॿुधाइजो त केतिरा फीडर बंदि आहिनि ऐं कहिड़नि इलाइक़नि में बिजली मुतासिर थी आहे, उन्हनि खे मरमत में अञा ताईं केतिरो वक़्तु लॻंदो? हिन वक़्तु असांजी पूरी हेस्को रीजन में को फीडर अहिड़ो बंदि आहे, मां जिन जी लोड मैनेजमेंट जो शेड्यूल आहे उहे पंहिंजे टाइमिंग ते बंदि हूंदा ऐं बाक़ी ॿिया फीडर असांजा सभु ऑन आहिनि। हालांकि बारिश हिन वक़्तु हले पई, शहजादपुर, नवाबशाह, सकरन, बदीन, छटा बारिश हले पई। असांजो सिस्टम इनशाअल्लाह बहितर खां बहितर कयूं पिया ऐं हले थो पियो। सादिक साहब, SS न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी।